अस्सलाम वालेकुम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जी मदद सां, अल्लाह जी महिरबानीअ सां ऐं तव्हां सभिनीनि जे कंट्रीब्यूशन सां हीअ हिकिड़ी छोकिरीअ जे लाइ सामान जमा थियो आहे। ऐं बसि तव्हां सभिनीनि जी महिरबानी, लख थोरा कुर्ब, जिन जिन भी इहो सामान या पैसा या शयूं जेको कुझु कंट्रीब्यूट कयो आहे, सो इहो नेकिन जो सिलसिलो जारी आहे। ऐं अकेलो इंसानु कुझु बि न हूंदो आहे, मां बि कुझु न आहियां। इन करे हीउ सभु कुझु जेको आहे तव्हां सभिनीनि जी मदद सां, तव्हां सभिनीनि जी हेल्प सां, तव्हां सभिनीनि जी मोहबत सां ऐं अलाह जी राह में जेका ख़र्चु करण जी तव्हां वटि वॾी दिलि आहे, उन सां हीउ सभु कुझु पॉसिबल थी सघियो आहे। सो मां तव्हांखे ॾेखारियां थी शयूं अलॻि अलॻि। हीउ हिकिड़ो आहे सूट कॉटन जो, हीउ ॿियो सूट आहे, हीउ लॉन जो एम्ब्रॉयडर्ड ज़री वरी जो भर्त भरियल अथसि। हीउ हिकिड़ो अनस्टिच्ड रेशमी सूट आहे, प्लेन सूट आहे, उनजो हीउ रओ आहे। ऐं हीउ हिकिड़ो सूट आहे अणसिबियल, ठीकु आहे। ऐं हिकिड़ो हीउ सूट आहे येलो कलर जो, माशाअल्लाह। ऐं हिकिड़ो हीउ सूट आहे, हिन जी शर्ट स्टिच्ड आहे, बाक़ी हिन जो जेको ट्राउज़र ऐं रओ आहे उहो सिबियल नाहे। ऐं हीउ बि सूट आहे हिकिड़ो, सॼो बलोची भर्त पूरो गगो भरियल आहे। ऐं मां खोलिया नथी, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, खोलींदमि तॾहिं सभिनी शयुनि खे वरी वेढ़णो बि आहे। उनखां अलावा घोट जे लाइ हीउ हिकिड़ो कपिड़ो वॻो ऐं हिकिड़ो टॉल, हीउ घोट जे लाइ। ऐं हीउ छोकिरीअ जो पर्स आहे। ऐं उनखां सवाइ हीअ आहिनि 2 बेडशीट्स, 2 चादरूं माशाअल्लाह सां। ऐं उनखां अलावा हीउ 2 टॉलनि जो हीउ पेयर आहे छोकिरीअ लाइ। ऐं हिकिड़ो हीउ मुसलो आहे नओं चवण जी ज़रूरत न आहे, ज़ाहिर आहे जंहिं बि ॾिनो आहे त नओं ई ॾिनो आहे। ऐं हीउ मगनि जो सेट आहे, 6 मग ही तव्हां ॾिसी सघो था, ठीकु आहे। उनखां सवाइ हीउ आहे चांहि जो थर्मास, इहो ब्राउन ई वरितोसीं मगनि जी मैचिंग सां। ऐं उनखां अलावा हीउ मसालादान, किचन जी हिकिड़ी रोज़मर्रा इस्तेमाल जी हिकिड़ी सुठी शइ आहे। हीअ आहे ट्रे सेट, 3 पीस ट्रे सेट। ऐं हीउ बास्केट्स जो सेट, हिन में बि 3 पीसिस आहिनि। हीउ प्यालनि जो सेट, हिन में 2 वॾी साइज़ जा दॿा आहिनि जेके घर में रोज़मर्रा ज़िंदगीअ में लाज़मी कमु था अचनि पिया, कम जी शइ आहे, हिकिड़ी ज़रूरत जी शइ आहे। हीअ आहिनि पिंडियूं, दॿकियूं, छबियूं, 2 त हीअ थोरी फैंसी टाइप जूं आहिनि, हीअ 4 जेके आहिनि सिंपल आहिनि। त इहो बि हुनजो नसीबु हो, आयूं आहिनि त इहे बि बिस्मिल्लाह। हिकिड़ो हीअ आहे ज्वैलरी बॉक्स, या इन में ज़रूरत जी का बि शइ रखी थी सघिजे। ऐं हिन में आहिनि कुझु परफ्यूम्स ऐं मेकअप जूं 2-3 शयूं आहिनि, इहे बि कंहिंजे तरफ़ां आयूं आहिनि। हीअ चूड़ियूं बि जेके आहिनि कंहिंजे तरफ़ां आयल आहिनि माशाअल्लाह सां। हिकिड़ो त माण्हुनि खे ॾियण वारी दिलि, ॿियो मूं ते एतबार। मां ॾाढी अलाह जी बि थोराइती आहियां, शुक्रगुज़ार आहियां उन बंदनि जी बि थोराइती आहियां जेके मूं ते ट्रस्ट करे इहो सभु कुझु हेॾां मोकिलीनि था। उनखां अलावा हिन में शायदि कुझु डेकोरेशन पीस आहिनि, हीअ ॾिसो, हीअ डक्स आहिनि ॾाढियूं प्यारियूं, हीअ पूरो सेट आहे डिफरेंट टाइप्स जूं डक्स। त भली उहा न्याणी जेका बि हूंदी पंहिंजे घर में हिननि खे रखंदी ऐं हिननि खे सेट कंदी त ॾाढो सुठो लॻंदो, ख़ुशि थींदी उहा बि, ठीकु आहे। सो इहे थियूं कुझु इहे शयूं हिते जेके मथे पयूं आहिनि। उनखां सवाइ हीअ आहे वाटर सेट, कंप्लीट सेट आहे 6 गिलासनि सां गॾु। हीअ जग अथसि प्रिंटेड, ग्लास बि प्रिंटेड आहिनि। हीअ हिकिड़ो फ्रूट बास्केट टाइप आहे, या फ्रूट बाउल चइजे, उहो आहे। ऐं हीअ 6 नंढा चमचा आहिनि ऐं 6 वॾा चमचा आहिनि, इहे थी विया। उनखां सवाइ चक्रो वेलण, ऐं हीअ पूरो कंप्लीट सेट आहे, टब, बाल्टी, मग, साबुणदानी ऐं संदली, इहो पूरो पैकिंग में आहे, हिन पैकिंग में। उनखां सवाइ हीअ डिनर सेट आहे, हे बि कंप्लीट डिनर सेट आहे। मूं सिर्फ़ु हीअ 2 शयूं कढियूं आहिनि ॾेखारण जे लाइ त कलर ऐं प्रिंट कहिड़ो आहे। सो बसि अलाह ॾियण वारनि जो क़बूल करे, मां त मुंहिंजे त रग रग मां लूह मां दुआऊं थियूं निकिरनि। हीअ हिकिड़ो सेट आहे कंप्लीट, कूलर ऐं 3 हॉट पॉट, इहो इन्हनि जो हीअ पैकिंग आहे इन्हनि जी, इहो इन पैकिंग में आयल आहे माशाअल्लाह सां। ऐं हीअ कपगीर, पलटो, चमचो, ॾोई, केवी जेको बि। ऐं हीअ छाणी आहे जेके चांवरनि छाणण जी या सयूं छाणण जी, थाल आहे हिकिड़ो स्टील, सुठी क्वालिटी जो आहे तमामु माशाअल्लाह। ऐं उनखां अलावा हीअ कुझु थांव आहिनि, सॉसपेन, फ्राइंग पैन, कढ़ाई ऐं 2 देगड़ियूं, ठीकु आहे। सो इहो सामान आहे
उन न्याणीअ जो उन ॿारड़ी जो नसीबु मूं ॾाढी मुहबत सां ॾाढी दिलि सां कोशिशि कई आहे, मूं ख़रीदारियूं कयूं आहिनि, पैसा घटि कराया आहिनि ऐं जिदोजहद कई आहे, तव्हां ईअं सम्झो हिननि शयुनि खे हासिलु करण जे लाइ। ऐं बसि अलाह साईं सभिनीनि जो क़बूलु करे ऐं जिन जिन जी हिन में मदद शामिलु आहे। ऐं हिन में 2 परफ्यूम्स आहिनि, मुंहिंजे ख़्याल में अञा बि कुझु हुयो। हा, ही 2 परफ्यूम्स आहिनि, त मां अञा कुझु आहे शायदि ज्वैलरी हुई छा हुयो मूंखे यादि नथो अचे, त मां उहो ॻोल्हियां थी ॾिसां थी, छो त माण्हू मोकिलींदा वेंदा आहिनि त मां जेके शयूं हूंदियूं न उहे रखंदी वेंदी आहियां, त उहे पोइ कबट भरिया पिया हूंदा आहिनि, बसि जंहिंजो नसीबु हूंदो उन ताईं पहुची वेंदी। हीअ हिन में 2 परफ्यूम्स आहिनि। सो ही सॼी पैकिंग में शयूं ईअं जो ईअं वेंदियूं। सो मूंखे ॿुधाइजो तव्हांखे कीअं लॻो, ऐं कंटिन्यू जेसि ताईं मां सामान वठंदी रही आहियां त मां पंहिंजे व्लॉग्स में बि शेयर कंदी रही आहियां त मां कहिड़ी कहिड़ी शइ ख़रीद कई आहे, छा छा ॾींदासीं असां, ऐं असां छा अलाह हुनखे छा छा ॾींदो, अलाह कंदो त ॿियो बि घणो कुझु नसीबु हूंदसि ऐं अॻियां हिकिड़ी सुठी ख़ुशगवार ज़िंदगी बि नसीबु हूंदसि। सो इहा आहे तव्हां सभिनीनि जी जमा पूंजी, मुंहिंजी महिनत, मुंहिंजी कोशिशि। सो अलाह साईं क़बूलु करे ॾियण वारनि जो हिकु दफ़ो वरी दिलि जे गहराइनि सां थोराए थी आहियां। दुआऊं आहिनि तव्हां सभिनीनि जे लाइ इलाही सारियूं, ऐं बसि उन्हनि न्याणियुनि जे लाइ हिननि तोहफ़नि सां गॾु गॾु दुआउनि जी बि ज़रूरत आहे। त अलाह साईं उन्हनि खे हमेशह कामयाबु ऐं आबादु रखे पंहिंजी ज़िंदगीअ में, ख़ुशि हुजनि सदाईं, उन्हनि जा माउ पीउ जेके आहिनि उन्हनि जा घर आबादु करे सुखिया थी वञनि ऐं उन्हनि रिलैक्स थी वञनि। सो ॾेखारण जो मक़सदु इहो आहे त हिकु त जिन माण्हुनि मूंसां कंट्रीब्यूट कयो आहे उन्हनि खे बि ख़बर पए त शयूं केॾां वयूं। ॿियो मक़सदु इहो आहे मोटिवेशन, त तव्हां बि जिते आहियो, जिते जिते आहियो, तव्हां पंहिंजे पाड़े में, पंहिंजी ॼाण सुञाण में, पंहिंजे इलाइक़े में जेतिरी थी सघेव थोरो थोरो करे हिक ॿिए जी मदद कयो जेके ज़रूरतमंद आहिनि। असां कंहिंजा सॼा ॿार नथा लाहे सघूं, पर असां कंहिंजी थोरी घणी मदद करे सघूं था। चवंदा आहिनि उठ तां विञणी लथी त बि भली। सो एतिरो ॿार त लाहे ई सघिजे थो। सो उमेदु आहे मूंखे हिन जी सुठी मोट ॾींदव, ऐं मुंहिंजो जेको ॾेखारण जो, शेयर करण जो जेको मुंहिंजो मक़सदु आहे, जेका मुंहिंजी नियत आहे, उहा तव्हां ताईं पहुचंदी। ऐं तव्हां बि पंहिंजे पंहिंजे एरिया में, पंहिंजे पंहिंजे हंधि जिते बि रहो था, माण्हुनि जी मदद करण जी ईअं ई कोशिशि कंदा रहंदव। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो, अहिड़ा कम कंदा रहो। असां जियूं था पंहिंजे लाइ, ऐं जेको कुझु आहे सॼी उमिरि कमायोसीं, खपायोसीं, लुटायोसीं पंहिंजे लाइ, कुझु यादि बि न आहे त केतिरो हुयो। तंहिंजे करे ज़रूरी आहे त कुझु ॿियनि जे लाइ बि कजे। सो हीअ मुंहिंजी कोशिशि आहे तव्हां सभिनी जी मदद सां। बार बार मां शयूं जेके आहिनि तव्हांखे ॾेखारियां थी, फोकस कयां थी शयुनि ते, त ॾिसो ज़रूरत जूं सभु शयूं आहिनि, हिकु बि शइ अहिड़ी न आहे जेका अजाई हुजे। हाणे जीअं डेकोरेशन पीस वग़ैरह इहे आया आहिनि, इहे अञा कंहिं गिफ्ट में मोकिलिया आहिनि, त इहे बि मां हुननि जे सामान में शामिलु थी करे छॾियां। इहो हुननि जो नसीबो। त हीअ ज़रूरत जूं शयूं आहिनि, ऐं हिकु अधु शइ अगरि अहिड़ी आहे का ख़ूबसूरतीअ जी, तॾहिं बि सुठी ॻाल्हि आहे, माशाअल्लाह। सो हमेशह ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अलाह जी मख़लूक जे कमु अचो, पंहिंजी ज़िंदगीअ मां, पंहिंजे जीअण मां कंहिं ॿिए जो कुझु भलो करे वञो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसि ताईं अलाह वाही।